सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट के जजिस पारां ख़त लिखण बाबत पाण मुरादो केस जी ॿुधणी 7 मई ताईं मुलतवी करे छॾी। तय करियो त असांखे कंहिं सियासी ताक़त हुकूमत या हसास इदारे जे हथनि में इस्तेमाल न थियणो पवंदो। 7 मई ताईं जेके जवाब दाख़िल कराइण चाहिनि था कराइनि। असांखे हाई कोर्ट जी अहमियत खे घटि नाहे करणो। अदालत जी आज़ादी खे यकीनी बणायो वेंदो। अंदरि ऐं ॿाहिरि खां हमला न थियण घुरिजनि। मां पार्लियामेंट जो कानून ख़त्म नथो करे सघां पर नओं नथो ठाहे सघां। चीफ जस्टिस कासिफ फैज़ी साजा ॿुधणी दौरान रिमार्क्स। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल इस्लामाबाद हाई कोर्ट जूं तजवीज़ूं पढ़ी ॿुधायूं। चीफ जस्टिस कासिफ ईज़ा ॿुधणी दौरान पुछाणो कयो त कहिड़ियूं शयूं हाई कोर्ट जे दायरे में नथियूं अचनि। समूरनि हाई कोर्ट्स खां तजवीज़ूं घुरियूं आहिनि। मुल्क में तमामु घणी विर्छ आहे। कंहिं बि खे शक न हुजणु घुरिजे त असां अदलिया जी आज़ादी जा मुहाफ़िज़ आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां IMF पारां कर्ज़ जी आख़िरी किस्त जी मंज़ूरी ते इत्मीनान जो इज़हार। वज़ीर आज़म पारां नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं मुआशी टीम जी कोशिशुनि जी तारीफ़। शहबाज शरीफ चवे थो IMF पारां आख़िरी किस्त मिलण सां पाकिस्तान में वधीक मुआशी इस्तेहकाम ईंदो। पाकिस्तान जे मुआशी तहाफ़ुज़ लाइ ॾुखिया फ़ैसिला कया। ॾुखियनि फ़ैसिलनि मां फ़ाइदा मुआशी इस्तेहकाम जी सूरत में साम्हूं अचनि पिया। ख़ुदा मईशत बहितर बणाइण जो मौक़ो ॾिनो। मुल्क खे मुआशी तरक़ी ॾियारींदासीं। कर्ज़ वठणु कामयाबी नाहे। कामयाबी तॾहिं थींदी जॾहिं कर्ज़ खां छुटकारो मिलंदो। महिनत जारी रही त कर्ज़ खां छुटकारो मिली वेंदो ऐं मुआशी ख़ुशहाली जो दौरु जल्द ईंदो। ॾुखे वक़्त में साथ ॾियण ते IMF जो बि थोराइतो आहियां। कराची जे इलाइक़े न्यू चाली वेझो जनरेटर मार्केट में सिलेंडर धमाको। सिलेंडर फाटण सबबि दुकान खे बाहि लॻी वई। हिकु ॼणो सड़ी पहुच। 6 ज़ख़्मी। रेस्क्यू टीमूं इमदादी सरगर्मियुनि में रुथल। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि 41 लख स्कूल खां ॿाहिरि ॿारनि खे स्कूलनि में वापसि आणण लाइ अहम इजलास में तालीम वारो वज़ीर सेक्रेटरी ऐं ॿिया शरीक। मुराद अली शाह चवे थो PIE जनवरी 2024 में स्कूलनि खां ॿाहिरि ॿारनि जी रिपोर्ट शाया कई। रिपोर्ट मूजिबि 26.2 मिलियन ॿार स्कूलनि में न पिया पढ़नि। PIE रिपोर्ट मूजिबि सिंध में 7.63 मिलियन ॿार स्कूलनि में दाख़िल नाहिनि। सिंध में 7.6 मिलियन न पर 41 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। सिंध में स्कूल वेंदड़ ॿारनि जो तादादु 41.2 मिलियन आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह जी इजलास खे ब्रीफिंग। नैब अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी ख़िलाफ़ LNG रेफरेंस वापसि वठी छॾियो। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत में LNG रेफरेंस बाबति केस जी ॿुधणी। शाहिद ख़ाक़ान अब्बासी समेत समूरनि जवाबदारनि खे LNG जी रेफरेंस मां बरी कयो वियो। रेफरेंस में क़ौमी नाणे खे 21 अरब रुपया नुक़सान रसाइण जी दावा कई वई। नैब 2019 में अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी खे गिरफ़्तार बि कयो हो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सख़र आमद। नादरा ऑफिस जो दौरो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चवे थो सिंध हुकूमत जॾहिं बि चाहे कचे में ऑपरेशन लाइ फ़ौज खे इस्तेमालु करे सघे थी। कराची समेत सूबे में अमन अमान खे गौर सां ॾिसी रहियो आहियां। घोटकी शिकारपुर ऐं कशमोर जे कचे में ऑपरेशन जो जाइज़ो वठूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां समूरनि मामलनि ते तफ़सीली गौर वीचार कयो वेंदो। हीउ वक़्तु सियासत करण जो न पर अमली कमु करण जो आहे। मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ सभिनी खे गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। 1 मई खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो इम्कान। पेट्रोल 5 रुपया 4 पैसा ऐं डीज़ल 8 रुपया फ़ी लीटर सस्तो थियण जो इम्कान। घासलेट 8 रुपया 3 पैसा ऐं लाइट डीज़ल 5 रुपया 40 पैसा फ़ी लीटर सस्तो थियण जो इम्कान। आलमी मंडी में कचे तेल जे अघ में गुज़िरियल 2 हफ़्तनि में घटिताई थी आहे।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु मुल्क में तालीमी एमरजेंसी लागू करण जो ऐलान कंदो। इस्लामाबाद में तालीम वारे वफ़ाक़ी वज़ारत पारां तालीमी एमरजेंसी रिस्पॉन्स कॉन्फ्रेंस अॼु थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कॉन्फ्रेंस में तालीमी एमरजेंसी लागू करण जो बाज़ाब्ता ऐलान कंदो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, तालीम वारा वज़ीर शिरकत कंदा। कॉन्फ्रेंस में यूनिसेफ, यूनेस्को समेत ॿियनि आलमी इदारनि जा नुमाइंदा बि शिरकत कंदा। वज़ीर आज़म जी ॾह वापसी में देर सबब वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुलतवी। वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु ॾींहं जो 11 वॻे तलब कयो वियो हो। इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे सऊदी अरब जे दौरे सबब मुलतवी कयो वियो। इद्दत में निकाह जो केस सज़ा ख़िलाफ़ पीटी अबानी ऐं बुशरा बीबी जी अपीलन ते इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में ॿुधणी। बुशरा बीबी जे अॻूणे मुड़ुस ख़ावर मानिका पारां सेशन जज शाहरुख अर्जुमन ते बेएतमादी ज़ाहिर। ख़ावर मानिका जे केस ॿी अदालत ॾांहुं मुंतक़िल करण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। सिंध हाई कोर्ट में 14 गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत पारां गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ क़दम तेज़ करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट जे GIT जो इजलास घुराइण जो बि हुकुम ॾेई छॾियो। अदालत चीफ पुलिस खे ईंदड़ ॿुधणी ते अॻभराई जी रिपोर्ट पेश करण जी हिदायत। केस जी वधीक ॿुधणी 21 मई ताईं मुलतवी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। ॿिन्ही अॻवाननि विच में ग़ज़ा जी सूरत हाल ते बि ख़्यालनि जी ॾे-वठि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी वली अहद खे पाकिस्तान जे दौरे जी पिणु दावत ॾिनी। अमरीका ग़ज़ा मामले खे हल कराइण लाइ राब्ता तेज़ करे छॾिया। अमरीकी सदर जो बाइडन जो क़तरी अमीर ऐं मिस्री हम मनसब सां फ़ोन ते राब्ते दौरान अमरीकी सदर ग़ज़ा ऐं फ़लस्तीन जे ॿियनि इलाइक़नि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। अमरीका ऐं क़तर जे अमीर पारां जंगबंदी ठाह लाइ जिटादार हल ते ज़ोर। जो बाइडन जो क़तर जे अमीर शेख तमीम बिन हमद खां जंगबंदी लाइ टियाकड़ी जो किरदार अदा करण जो मुतालबो। अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन सऊदी अरब पहुची वियो। सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात ॿतरफ़ा लाॻापनि खे वधीक मुस्तहकम करण ते ज़ोर। शहज़ादा मोहम्मद बिन सलमान अमरीकी परॾेही वज़ीर ग़ज़ा खे जंगबंदी यक़ीनी बणाइण जो मुतालबो करे छॾियो। ॿिन्ही अॻवाननि विच में क़ैदियुनि जी आज़ादी ऐं ख़िते में तकरार खे रोकण लाइ हर मुमकिन कोशिश करण ते इत्तफ़ाक़। अमरीका में गिरफ़्तारी खां बचण लाइ घुर्बल जवाबदार जी पुलिस ते फायरिंग। 4 ऑफिसर मारिजी विया, 4 ज़ख़्मी। पुलिस जी जवाबी फायरिंग में जवाबदार मारिजी वियो। अमरीकी रियासत उत्तर कैरोलिना में गिरफ़्तारी खां बचण लाइ घुर्बल जवाबदार पुलिस ते फायरिंग कई। ग़ज़ा में इसराइली ज़ुल्मनि ख़िलाफ़ अमरीका जी यूनिवर्सिटीज़ में 11हें ॾींहुं बि एहतजाज। कोलंबिया यूनिवर्सिटी में मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं नाकाम। शागिर्दनि खे मुअत्तल करणु शुरू कयो वियो। यूनिवर्सिटी सदर इसराइल सां वाॻियल सीड़पकारी ख़तमु करण जो मुतालबो बि रद्द करे छॾियो। इसराइल ऐं फ़लस्तीनी हामी मुज़ाहिरीन में चकरियूं, पुलिस पारां गिरफ़्तारियूं। ऑस्टिन ऐं जॉर्ज वॉशिंगटन यूनिवर्सिटी में बि फ़लस्तीन जे हक़ में एहतजाज।